बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, 5 ॾींहं अॻु कंदकोट मां अगवा थियल मासूम ॿारड़ो सिमरत कुमार अञा ताईं घर मोटी न आहे सघियो। संदसि अमड़ रोई रोई बेहाल बणिजी वई आहे, पर न धाड़ेलनि खे को तरस अचे थो ऐं न ई पुलिस कुझु करण लाइ तयारु आहे। मुगवी ॿारड़े सिमरत कुमार जे घर में कोहराम बरपा आहे। संदसि अमड़ रोई रोई हाल विञाए वेठी आहे। खेसि अगवा कंदड़ ॾोहारी त बेहिस दरिंदा ऐं वहशी सिफ़त आहिनि, पर सरकारी मुहाफ़िज़नि जो ज़मीर छो सुतल आहे जो हिकु अभम ॿारड़े खे अगवा कयो वियो ऐं करोड़े रुपयनि जूं बजेटूं, हथियार, हेवी मशीनरी ऐं मैन पावर रखंदड़ पुलिस तोड़े ॿिया खाता ॼण हिन अगवा ते बि अघूर निंड में हुजनि। उहा साॻी पुलिस जेका सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में रोज़ फुल ऐं हाफ फ्राई करे ॾोहारियुनि खे मारण ऐं ज़ख़्मी करण जूं दावाऊं कंदी आहे, उहा पुलिस कंदकोट, घोटकी, शिकारपुर में असांखे एॾी बेवस छो नज़र अचे थी। सिमरत कुमार खे 5 ॾींहं अॻु कंदकोट शहर मां अगवा कयो वियो हो, जंहिं बाद सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी ऐं उहा दावा कई वई त उहा वीडियो सिमरत कुमार जी आहे। पर सिमरत जे वारसनि अहिड़ी दावा खे रद्द कंदे चयो आहे त वीडियो में नज़र ईंदड़ ॿारड़ो सिमरत नाहे। ही ॿारड़ो जेको बि आहे, पर छा इंसान एॾो वहशी थी सघे थो जो हिकु मासूम जा हथ पेर ॿधी संदसि आॾो खाधो रखी दरंदगीअ जी इंतिहा कई वई। हिन मुल्क जी हुकूमत, सिंध जी सरकार, कश्मीर ज़िले जी पुलिस इंतज़ामिया ऐं ॿिया सिक्योरिटी इदारा जवाब ॾियणु पसंदि कंदा त आख़िर सिमरत कुमार जहिड़ा मासूम ॿारड़ा एॾा गैर महफ़ूज़ छो थी विया आहिनि जो वहशी ॾोहारी भुंग जी लालच में खेनि अगवा करे वञनि था ऐं समूरी सरकारी मशीनरी बेवस ऐं नाकाम थी वञे थी। हाणे हलूं था मटियारी ज़िले जे हेडक्वार्टर जा शहरी गुज़िरियल 15 ॾींहंनि खां पीअण जे पाणी खां महरूम बणियल आहिनि, छाकाणि त इख़्तियारनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ वाहन ऐं माइनर्स में वाराबंदी सबबि शहर में पीअण जे पाणी जी खोट पैदा थी आहे। जॾहिं त ॿियो सबबु इहो पिणु ॿुधाए वञे पियो त डिस्पोज़ल ऐं वाटर सप्लाई स्कीमुनि में लोड शेडिंग आहे ऐं उते जनरेटर ई मौजूदु न आहिनि जो मोटरूं हली सघनि ऐं 80,000 आबादी वारे हिन अहम तरीन शहर जे रहवासियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम थी सघे। शहर में छा सूरत हाल आहे, आगाह कंदो असांजो मटियारी ज़िले जो रिपोर्टर अब्दुल गफूर मला। जी बिल्कुलु इरफान, तव्हांखे ॿुधाए चवंदा पाणी ज़िंदगी आहे, पर अफ़सोस जो इहो आहे ॿुधाए त मटियारी शहर जे बदकिस्मती आवाम जी आहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां 80,000 जे आबादी रखंदड़ शहर में पीअण जो पाणी जी खोट आहे। मटियारी शहर जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, जिन में बाकलपोटा महल आहे, मूसा महल आहे, मीरसन महल आहे या ॿिया बि जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, उते पीअण जे पाणी जी शदीद खोट आहे। इहो आहे ॿुधाए त जो मटियारी में तारीख़ी ऐं वॾो मदरसो जामिया गौस ताहिरा मदरसे में, जंहिंमें तक़रीबन 1,000 जे लॻभॻि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं दीनी तइलीम हासिलु कंदा, पर अफ़सोस जो उन्हनि खे जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि खे जेको पीअण जे पाणी ते छा पर विज़ुअल आहे बि पाणी न आहे। ऐं इहो बि अव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 2008 में सिंध हुकूमत जे तरफ़ां मटियारी शहर लाइ वाटर सप्लाई स्कीम मंज़ूरु कई वई, तक़रीबन 8 करोड़ जे लॻभॻि। उहा 8 करोड़ जी स्कीम जेका असां मंज़ूरु त थी वई, पर उहा बजेट बि ख़बर न आहे केॾा ख़र्च थी वई, सिर्फ़ु कागरनि त कारवाई या हिकु जेको बिल्डिंग जो ढांचो ठाहियो वियो। जॾहिं त हिते जे मुख़्तलिफ़ माण्हुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में ऐं बाला ऑफिसनि खे शिकायत करण खां पोइ उहा स्कीम जेका असां वरी ॿीहर तइमीर थी, हिकु सऊदी NGO जे मदद सां 3 करोड़ रुपया मंज़ूरु थिया, उहा 7 सालनि में मुकमल न थी। ऐं उन खां पोइ सिंध हुकूमत जे तरफ़ां 12 करोड़ रुपया ॾिना विया, जेका हैदराबाद जे हाला ब्रांच खां मटियारी जेका वाटर सप्लाई स्कीम फेज़ 1 खां 2 ताणी पाइप लाइन विछाई वई, जंहिंजो तक़रीबन 25 करोड़ रुपया हिन स्कीम ते ख़र्च त थिया, पर स्कीम जेका असां नाकारा आहे ऐं आवाम खे पीअण जो पाणी न मिली सघियो आहे। ऐं इहो बि अव्हांखे ॿुधायां पीअण जे पाणीअ जे करे हिते जा जेके मज़दूर तबिको आहे उहो हिते जेको पीअण जे पाणी खां बि त महरूम आहे ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि से मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पीअण जो पाणी मिठो भरे वठंदा ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा या शहरी आहिनि मिनरल वाटर ख़रीद करण ते मजबूर आहिनि। जी नाज़रीन, मटियारी शहर में पीअण जे पाणी जी सख़्त अणाहट वारे मसइले जे हवाले सां असांजो रिपोर्टर अब्दुल गफूर मला आगाह करे रहियो।
असांजे रिपोर्टर उतां जे सान्यावंद कुझु शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू पीअण जे पाणी खोट सबबि केतिरा परेशान आहिनि, अचो त संदनि ॻाल्हियूं ॿुधूं। वक़्तु मटियारीअ में पीअण जे पाणीअ जी तमामु घणी तकलीफ़ आहे। पाणीअ जी खोट आहे। पाणी हूंदे बि शहर में पाणी कोन्हे, इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। छो त मटियारीअ जा जेके बि महल आहिनि उते किथे बि हिन टाइम पाणी आहे कोन। उनजो वॾो बुनियादी मसइलो इहो आहे त जेको वाटर सप्लाई जो पहिरीं वाटर ठाहियो विया उनखे 1.5 फुट आम पाणीअ खां मथे रखियो वियो आहे। छो त ज़मींदारनि सां, जंहिंखे पाण सिंधीअ में चओ त वंगार वही वई आहे, वॾेरे सां, घोतार सां, कंहिं सईद पीर सां, त उहे 3 हिसा पाणी हेठि आहे, पर ग़रीब आवाम जे पीअण जो पाणी 1.5 फुट मथे आहे, जंहिं माहवार 6 लख रुपया तेल जो ख़र्चु थिए थो मशीन ते। उन लाइ असां DC, AC, टाउन कमेटी ऑफिसरनि खे वक़्त ब वक़्तनि दरख़्वास्तूं ॾेई चुका आहियूं त बाबा हीउ जेको सो तव्हां माण्हुनि सां ज़ुल्म पिया करियो, हर साल हेतिरी बजट वञे थी ख़ाली सिर्फ़ु तेल में, उनखां पोइ उते मुलाज़िम आहिनि, मशीनरीअ जो ख़र्चु आहे, उहे सभु शयूं अलॻि आहिनि, पर इनखे छो न हिकिड़ो चकर ई हेठि करे माण्हुनि जो मसइलो हल कयो वञे। असांजी प्लानिंग में जेका प्लानिंग कई वई उन में जेको वाटर कोर्स पन्नू माइनर खां ठाहियो वियो उहो हुन पाणी जे सतह खां मथे ठाहियो वियो। उहो इंटेंशनली ठाहियो वियो या अणॼाणे में ठाहियो वियो, उहो त जांच थियणु खपे त ख़बर पए त उन्हनि कहिड़े पंहिंजा जेके उनजा नेगेटिव मक़सद हुआ जिन जे करे हिन पाणी मथे ठाहियो। उनखां पोइ वाटर सप्लाई जेका फैसिलिटी पुराणी आहे असांजी बस स्टॉप ते, उन में 3 तलाउनि जी गुंजाइश मौजूदु आहे। 1 तलाउ जी गुंजाइश मौजूदु आहे, बावजूदु फंड्स जे बि 3 नंबर तलाउ न ठारायो वियो। पहिरीं त इहो तलाउ जो जेको स्पेस हुई उहा खपाई वई, पर पोइ वरी सिकंदर शाह ज़माने में उहो वापसि मटेरियल खे ॾियारी वई, त इन ते 3 नंबर तलाउ जी गुंजाइश आहे। जेकॾहिं उहो 3 तलाउ ठही वञे त काफ़ी स्टोरेज पाणी जो थी सघे थो। 3 नंबर ते शइ आहे त जेका हैदराबाद ब्रांच मां जेको पाणी जो सिस्टम बाक़ाइदा कयो पियो वञे, जंहिंखां पोइ पन्नू माइनर मां बि जान छुटी पवंदी, रोटेशन मां बि जान छुटी पवंदी। उते जेको चवनि था 16-17 करोड़ जो जेको कॉन्ट्रेक्ट आहे, ठीकु आहे, उन में उहो जेको पाइप आहे उहो एॾो त मतिलबु सुठी क्वालिटी जो ख़रीद कयल आहे पंहिंजे कागज़नि में, जो उन मथां हिकिड़े बिल्डोज़र घुमी वञे तॾहिं उन कुझु नथो थी सघे। पर उहो बि ॿुधण में अचे पियो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां डैमेज थी वियो आहे। त जांच थियणु खपे त उहो डैमेज छो थियो आहे, हिननि जी प्लानिंग ग़लति हुई या हुनखे को हेठां को जेको टेक्निकल खे शयूं टेक ॾियणी हुई उहे ग़लति थियूं आहिनि, या हिन जो खॾो ग़लति खोटिजी वियो, या छा मसइलो थियो आहे। उहो जेकर मुकमल थी वञे त काफ़ी मसइला हल थी सघनि था। चोथों नंबर ॻाल्हि इहा आहे त पीअण जे पाणीअ ते रोटेशन सम्झ खां मथे आहे, रोटेशन थियणी न खपे। पाणीअ में एॾो हुअणु खपे जो जीअं ई पाणी अचे सभिनी खां पहिरीं तरजीह शहर खे ॾेई शहर में एतिरो स्टोरेज कयो वञे त जीअं पाणी उते पहुची सघे। असल में शायदि असांजे शहर में पॉपुलेशन जीअं वधी हुई त उन में पाणीअ जी खोट पैदा थी पए। पोइ 2008 में हिकु नई स्कीम ॾिनी वई जंहिं तहत माना जेको पन्नू माइनर मां जेको पाणी खणणो हो उहो पूरो कोन पियो पई सघे। उनजे करे उन जेका स्कीम ॾिनी हुई 2008 में, उहा पब्लिक हेल्थ जी स्कीम हुई, जंहिंमें वरी हैदराबाद ब्रांच मां पाणी खणण जी स्कीम में शामिलु हो, जंहिंमें जी लागत तक़रीबन 9 करोड़ 87 लख रुपया रखियल हुई। उहा तक़रीबन जेकॾहिं हली वञे हा उन टाइम में त असांजे शहर में पाणी जी का बि खुट कान थी थिए। बदकिस्मती सां मुसलसल 15 साल जे रोलड़े जे शिकार में अॼु वक़्तु ताईं उन पब्लिक हेल्थ जी स्कीम खे 15 साल गुज़री वञण में 25 करोड़ रुपया खनि ख़र्च थी चुका आहिनि, जंहिंमें उहा स्कीम अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे। हिकु मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॿिड़ी पेपर वर्क ॾेखारे चवंदा आहिनि कंप्लीट आहे, कंप्लीट उहा स्कीम नथी सघी आहे। हाणे 15 साल गुज़री वञण जे बावजूदि जेॾी महिल उहा स्कीम कमु न पई अचे त ज़रा पाणी जी खोट पंहिंजे सां थींदी। असांजो इन साल सॼो पन्नू माइनर ऐं जर जो पाणी असांजो मुकमल खारो आहे। ज़मीन मां जेकॾहिं जर जो पाणी कढी पीऊं था उहो मुकमल खारे हुजण जे करे पेट जूं बीमारियूं थियनि थियूं। असांजो पुराणे वक़्त खां इहो मुतालबा आहे, कोर्टनि में विया आहियूं, हुते विया आहियूं, दर बदर थिया आहियूं, ऑफिसनि में विया आहियूं, ऑफिसरनि खे सभिनी खे चयो अथऊं महिरबानी करे जेका सुठी स्कीम तव्हां तजवीज़ ॾिनी हुई 2008 वारी उन खे जेकॾहिं फाल करे हलाए वञे। अॼु बि उते खारो पाणी बोर जे वसीले करे ॾिनो वञे। 25 करोड़ रुपया आख़िर किथां विया पब्लिक हेल्थ वारनि किथे ख़र्च कया। 15 सालनि में उहा स्कीम रोलड़े जो शिकार आहे। बहरहाल इन समूरी सूरत हाल जे हवाले सां मटियारी जे एडमिनिस्ट्रेटर खां असांजे रिपोर्टर मौक़ुफ़ मालूम कयो आहे। संदसि इन हवाले सां छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। पन्नू माइनर जी जेका सीज़न हले थी त हिते थींदी आहे वाराबंदी, ठीकु आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहंनि खां पोइ उहा पन्नू माइनर बंदि कई वेंदी आहे। पन्नू माइनर मेन सोर्स आहे जेको वाटर सप्लाई में पाणी अचे थो, उन खां पोइ मटियारी सिटी में पाणी सप्लाई थिए थो। भट्टी डिस्पोज़ल उहो हलंदो आहे लाइट ते, उनखे बैकअप जनरेटर वग़ैरह कान्हे, उहो असांजो 24 आवर असां डिपेंड आहे लाइट ते हलंदो आहे। पर उनजो पाणी बि 4 इंच आहे,
जेको असांजी डिमांड वधीक आहे ऐं ईअं सम्झो त सप्लाई थोरी घटि आहे। उहो हैदराबाद ब्रांच वारो जेको पाइप आहे उहो माना ईअं सम्झो त 24 आवर हूंदो ई हूंदो, पूरो साल पाणी जो सप्लाई थींदो मटियारी में वाटर सप्लाई में। हाणे उनजो जीअं ई असां स्टार्ट कयो आहे हिन हफ़्ते खां, त हू जेके हिकिड़े साल खां पाइप पिया त किथां न किथां फॉल्ट थिए थो। ठीकु आहे, उहो फॉल्ट वरी असां उनखे ठाहियूं था, वरी ॿी जॻह तां लीकेज थिए थी, टी जॻह तां। अॼु सुभाणे बि जेका अपडेट इहा आहे त 2 जॻह तां वरी लीकेज थी वियो आहे पाइप। इहो 2-3 ॾींहंनि में बिल्कुलु सेट थी वेंदो। जॾहिं इहो सेट थी वेंदो पोइ इहो पूरो साल हैदराबाद ब्रांच जो पाणी ईंदो, त उमेदु आहे त इनशाला विथिन 2 days इहो पाणी जो मसइलो हल थी वेंदो। नाज़रीन, मटियारी जे एडमिनिस्ट्रेटर जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदसि चवणु आहे त मुख़्तलिफ़ वाहन ऐं माइनर्स में वाराबंदी ऐं डिस्पोज़ल में लोड शेडिंग हुजण सबबि ऐं जनरेटर न हुजण सबबि शहर में पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई आहे। पर एडमिनिस्ट्रेटर साहब ॿुधाए त हर साल इहा वाराबंदी थींदी आहे, पोइ अॻुवाट छो नथो बंदोबस्तु कयो वञे त जीअं शहरनि खे पीअण जे पाणी जी अज़ियत खां बचायो वञे। बहरहाल एडमिनिस्ट्रेटर जो मौक़िफ़ आहे त शहर में जल्द पाणी पहुची वेंदो ऐं हीउ मसइलो हल थी वेंदो। ॾिसजे त छा थो थिए। वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ हलंदासीं शहदाद कोट, जिते जा रहवासी पिणु पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।